नाज़िम अमीर नाज़िम पहलगाम वाक़े खां पोइ जारी सूरत हाल ते मुसलसल जेके अपडेट साम्हूं अचनि पिया हिन वक़्त जेका ताज़ा सूरत हाल आहे उन ताज़ी सूरत हाल में अमेरिका तमामु घणो मुतहरिक आहे ऐं उन मुतहरिक थियण खां पोइ असीं ॾिसूं था त जेके तमामु घणा ख़दशा या ख़तरा जंग के हवाले से तमाम घना कंहिं फौजी कार्रवाई के हवाले से तमाम घना वधी विया हाणे कुछ हद ताईं ॼाणायो पियो वञे तो उनमें थोरो उन्हनि ट्रैकड़ी जी कोशिशुनि जो कुछ असर नज़र अचणु शुरू थियो आहे ऐं असीं ॾिसूं था त उन्हनि कोशिशुनि खां पोइ उन्हनि राब्तनि खां पोइ ॿिन्ही मुल्कनि खे ख़ासि करे पाकिस्तान त अॻी केतिराई भेरा या आछ बि कंदो रहियो आहे त असीं चाहियूं था त न्यूट्रल क़िस्म जी जांच थियणु घुरिजे इन सॼे मामले जी उन सां गॾोगॾु पाकिस्तान जीअं त असीं सदाईं अमुन जी ॻाल्हि कई आहे अमुन जो पैगाम ॾिनो आहे त हिन भेरे बि ॻाल्हि कई पई वञे त असां का पहल कोन कंदासीं असीं चाहियूं था त ख़िते में सूरत हाल पुरअमुन हुजे अमुन वारो माहौल हुजे पर जेकॾहिं कंहिं क़िस्म जी का अगराई असांजे मथां थी त पोइ उन जो भरपूर जवाबु ॾियण लाइ असीं तयारु आहियूं बहरहाल ज़िम्मेवाराणो को हल कढो ॿई मुल्क अहिड़ी नाज़िम अहिड़ो मुतालबो बि साम्हूं अचे पियो US पारां ऐं उन सां गॾोगॾु इहा ॻाल्हि कई पई वञे ख़ुदि भारत खे बि उन्हनि सां बि राब्तो करे उन्हनि खे चयो वियो आहे त कंहिं बि अहिड़े क़िस्म जे रद्द अमल ॾियण खां पासो कयो वञे जंहिंसां इलाक़ाई जेका सूरत हाल आहे ख़िते जी जेका सूरत हाल आहे उनखे के ख़तरा दरपेश थी वञनि त हीअ समूरी सूरत हाल जहिड़े रुख सां अॻियां वधे पई नाज़िम उन ते वधीक फोकस कंदासीं जो कि प्रोग्राम में जेके ट्रैकड़ी जी मुख़्तलिफ़ कोशिशूं हलनि पियूं केतिरो डिफ्यूज़ करण में हेल्पफुल साबित थींदियूं इन समूरी सूरत हाल खे अॼु वज़ीर आज़म सां मुलाक़ात बि थी आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि जी मुख़्तलिफ़ बिरादर मुल्कनि जे सफ़ीरनि जंहिंमें नाज़रीन सऊदी UAE ऐं कोयत जे सफ़ीरनि मुलाक़ात कई आहे पंहिंजे पाकिस्तान जे मौक़िफ़ जी भरपूर हिमायत कई आहे वज़ीर आज़म पिणु उन्हनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेकॾहिं हीअ समूरा बिरादर मुल्क भारत ते दबाव विझनि त हू ख़िते में छिकताण घटाइण जे हवाले सां पंहिंजो हिकिड़ो अहम रोल प्ले करे सघनि था हिकु ॿी डेवलपमेंट बि थी आहे नाज़रीन सिंध ताश मुआहिदो जंहिंखे भारत यकतरफ़ी उनजी मौतली भारत पारां अहिड़ो फ़ैसिलो साम्हूं आयो जंहिं ते पाकिस्तान पंहिंजो रद्द अमल बि ॾिनो एहतजाज बि कयो अॼु बाक़ाइदा हाणे नोटिस उमारण जो फ़ैसिलो थियो आहे उन मामले ते उन हवाले सां होमवर्क पिणु स्टार्ट कयो वियो आहे जॾहिं त नाज़रीन सदर सलामती काउंसिल जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि जी छिकताण घटाइण जे लाइ को इजलास बि घुराए सघिजे थो उन समेत जेके ॿिया अपडेट्स आहिनि उन्हनि ते गुफ़्तगू कंदासीं मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि मूंखे ॿिनि सीनियर डिप्लोमेट्स जॉइन कयो आहे जो कि पैनल में GR बलोच साहब जमील अहमद साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम में उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि डिफेंस एनालिस्ट आहिनि ब्रिगेडियर ग़ुलाम मुर्ज़ा कुरैशी साहब वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिसो हूंदा सीनियर तर्जुमा निगार आहिनि प्रोफेसर मजीद चांडियो साहब उहे पिणु जो कि प्रोग्राम में मूंसां गॾु शरीक हूंदा अवां सभिनी जी महिरबानी ऐं सभिनी खे भलीकार ऐं गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ॿियनि गेस्ट जी इजाज़त सां जमीन साहब गुफ़्तगू जो आगाज़ अवां खां कयां थी समूरी सूरत हाल अवां जे आॾो आहे जेके ट्रैकड़ी जूं कोशिशूं थियनि पियूं ख़ासि करे असीं ॾिसूं था त अमरीका तमामु घणो मुतहरिक आहे सरगर्म आहे ट्रैकड़ी जूं कोशिशूं कामयाब थींदे नज़र अचनि पियूं अवां खे को फ़र्क़ु ॾिसो पिया को असरु ॾिसो पिया इन्हनि समूरनि एफर्ट्स जो छो जो पोइ दफ़े बि जॾहिं 2019 में पलबामा केस थियो हो त उन वक़्तु उते माइक पॉम्पियो हुनाए में हिकिड़े होटल में तरसियो पियो राति जे 3 बजे उनखे जॻाए वियो स्टेट डिपार्टमेंट तरफ़ां ऐं उनखे इतला ॾिनी वई त पाकिस्तान तयारी थो करे न्यूक्स जी पंहिंजे वेपन्स खे तयारु थो करे इंडियन उन्हनि खे स्टेट डिपार्टमेंट खे इतला ॾिनी हुई ऐं स्टेट डिपार्टमेंट माइक खे चयो माइक पॉम्पियो पोइ उन ॻाल्हायो पंहिंजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ उन वक़्त जो जेको हुयो बाजवा साहब ऐं बाजवा साहब पोइ इन टर्न चयो त असांजी हिते इतला आहे त अमेरिका इंडिया तयारी थो करे त 6 कलाक लॻा माइक पॉम्पियो खे राति 3 खां वठी सुबुह ताईं ऐं उन में पोइ उन को थोरो ॿिन्हिनि साइडनि खे सम्झायो त भई तव्हां नथा कयो तयारी इहे शक शुबे जी ॻाल्हि आहे त इन जो नतीजो छा निकितो त यस अमेरिका जे इन ते मीडिएशन ते फ़र्क़ु त पवंदो आहे बिल्कुलु फ़र्क़ु पवंदो आहे ऐं ख़ासि तौर ते इंडिया अमेरिका जो तमामु वॾो एलाए आहे ऐं ॿिया मुल्क बि ॿुधाईंदा आहिनि अमेरिका खे बिकॉज़ इट्स स्टिल हैज़ द मिलिट्री माइट ऑल ओवर द वर्ल्ड त उन लिहाज़ सां इंडिया में थोरी ठापर आई आहे ऐं उन जे फॉरेन मिनिस्टर हाणे जेको कल्ह बयानु ॾिनो उनखां पहिरियां त उन थोरो सख़्तु बयानु ॾिनो कल्ह जेको बयानु ॾिनो ते असां बि बिल्कुलु चाहियूं था पिया त एस्केलेट वधीक न थिए पर असां जेको इन इंसिडेंट आहे उन जो उहो टेररिज़म थियो आहे ऐं उन बारे में असां चाहींदासूं त परपेट्रेटर्स खे जेको पकड़ियो वञे असां बि चऊं था पिया त बिल्कुलु पकड़ियो वञे ऐं पाकिस्तान छो जो पंहिंजी पोज़ीशन शुरू खां वठी वाज़ह करे छॾी आहे
ऐं उन जेके असां स्टेटमेंट जारी कयो हो नेशनल सिक्योरिटी कमेटी जी मीटिंग खां पोइ, उन स्टेटमेंट खे तव्हां ॾिसो त कंहिं बि सेंटेंस में ईअं न आहे त असां इंटरनेशनल लीगल फ्रेमवर्क खां ॿाहिरि विया हुजूं। असां चयोसीं त असां लाइ रेड लाइन आहे, असां लाइ इंडस वाटर ट्रीटी पाणी बंदि करणु असां लाइ दैट वुड बी अ डेक्लेरेशन ऑफ वॉर। ऐं उन में ज़ाहिर आहे जंगनि में फ़क़ति गोलियुनि सां त माण्हू खे न मारिबो आहे, ॿिया बि तरीक़ा हूंदा आहिनि, माण्हू स्टारवेशन सां मारनि था पिया, पाणी बंदि कंदा माण्हू मरंदा, त असां लाइ त उहो एग्ज़िस्टेंशियल थ्रेट हो, इहो असां चई छॾियोसीं। बाक़ी जेके एयर स्पेस जो आहे उहो असांजो सॉवरन राइट आहे, त असां बंदि करे छॾियोसीं। ख़ैर बाद में इंडिया बि करे रेसिप्रोकेट करे छॾियो उनखे। बाक़ी सभु जेके बि पॉइंट हुया उहे रेसिप्रोकल बेसिस ते हुया। असां रेसिप्रोकल बेसिस ते जेको इंडिया कयो उहो असां करे छॾियोसीं। पर ही इन में अहम ॻाल्हि हुई इंडस वाटर ट्रीटी जी, छो जो असुल तज़ाद ते हाणे अची वियो आहे इंडस वाटर ट्रीटी जो। पुलवामा पहलगाम जो बि जेको आहे उनजो इशारो जीअं बिलावल भुट्टो पियो चवे त पहलगाम बहाना इंडस वाटर ट्रीटी निशाना, त ही ॻाल्हि इन में बि काफ़ी नज़र थो अचे। छो जे मोदी सरकार शुरू खां वठी पर्टिकुलरली नरेंद्र मोदी उहो चवंदो आयो आहे त इशारो ॾींदो आयो आहे, ऐं उन चयो आहे त वाटर एंड ब्लड कैन नॉट फ्लो टुगेदर। उन इहे सेंटेंस चया पहिरियां। ऐं उन खां अलावा इंडस वाटर ट्रीटी जी मंझकणी ते उहे जेॾी महिल रेटल डैम पिया ठाहिनि, जेॾी महिल किशन गंगा पिया ठाहिनि, जेॾी महिल उनजी जेका हाइट तक़रीबन 44 फीट उन्हनि वधाई आहे, वाटर स्टोरेज कैपेसिटी वधाई आहे, टनल कढियो आहे उन मां, त उन वक़्तु ई उन्हनि ख़िलाफ़वर्जी कई। असां जेॾी महिल वियासीं न्यूट्रल जेके एक्सपर्ट जी अपॉइंटमेंट लाइ जेके थींदा आहिनि 7 ॿिन्हिनि साइडनि तां, उहो असां थोरो देरि करे छॾियोसीं। असां कुझु लीगल साइड ते असांजी फॉरेन ऑफिस इज़ नॉट फुली इक्विप्ड। इनफैक्ट लॉ डिवीजन एंड अटॉर्नी जनरल हूंदा आहिनि, उन में बि मां ॾिठो आहे त खणी रेकोर्डिंग जो केस हुजे, कारके जो हुजे, इंटरनेशनल या ॿिया केस जेके हुजनि, उन में असां जी एतिरी तयारी न हूंदी आहे। इहे तजुर्बे जी ॻाल्हि, हिकु हिस्ट्री जी ॻाल्हि आहे, उहो मां कयां थो पियो, त उन में असांखे थोरी मज़बूती पैदा करणी पवंदी। पर इहा ॻाल्हि उन खां काफ़ी अॻिते वधी वई आहे, फ़क़ति इंडस वाटर ट्रीटी जी ॻाल्हि न रही आहे। हाणे दिस इज़ इम्पैक्टिंग द इंटरनेशनल पीस, ऐं इंटरनेशनल पीस जो जेॾी महिल मसइलो अची वञे त UN चार्टर जो मसइलो अची वेंदो आहे। UN चार्टर में ॾिनल आहे बिल्कुलु क्लियरली त जे इंटरनेशनल पीस जो मामिलो अचे त आर्टिकल 39 ऐं आर्टिकल 40 खे इन्वोक कयो थो वञे, करे था सघनि। ऐं फ़िलहाल त हिकिड़ी स्टेटमेंट आई आहे, पर कल्ह UN सिक्योरिटी काउंसिल जे प्रेसिडेंट चयो आहे त असांखे शायदि इमरजेंसी मीटिंग कॉल करणी पए, जेकी सूरत हाल आहे। त उन सिलसिले में जे ॾिठो वञे त इंडिया पंहिंजे तरफ़ां कोशिशि करे पियो। ऐं जेको हाणे कंक्लूडिंग पॉइंट इहो आहे, ॿिया दोस्त वेठा आहिनि, कंक्लूडिंग जेको मुंहिंजो तर्जुमो इहो आहे त इंडिया हैज़ बिकम Narendra Modi's government has become the slave of their own circumstances. Now the kind of hype which they have created, it would be very hard for them to retreat from there. त उन जे करे उन्हनि खे कुझु न कुझु करणो पवंदो। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त दैट वुड बी वेल कैलिब्रेटेड, वेल कैलकुलेटेड, छो जे एतिरा मुल्क विच में पइजी विया आहिनि त हू चवंदा बा ठीकु आहे, थोरी ठकाठुकी करे ॿई ॼणा जेके हो ॿई साइडूं उहो पाण ठापर करे वञो। इन खां वधीक मूंखे नज़र नथो अचे। टू न्यूक्लियर स्टेट, द वर्ल्ड कैन नॉट अफोर्ड them to really escalate to that level. जी बिल्कुलु जमील साहब, जीअं मां चयो त नेशनल पीस खे जॾहिं इंटरनेशनल पीस जो ख़तरो वधी थो वञे त पोइ उन खां पोइ समूरियूं एफर्ट्स ऐं मीडिएशन जा मामला बि असांखे नज़र अचनि था। जीअर साहब, अव्हांखे छा नज़र अचे पियो? असीं चई सघूं था त जेके हाणे एफर्ट्स वरिता विया आहिनि उन खां पोइ जेके फौरी तौर ते ॼाणायो पियो त 24 खां 36 कलाक तमामु घणा अहम हूंदा, कहिड़े वक़्तु बि कंहिं क़िस्म जी का फ़ौजी कार्रवाई, को हमलो थी सघे थो। 36 कलाक पूरा थिया। बिल्कुलु जमील साहब, त हाणे उहो ख़तरो टरी वियो, इहो चई सघिजे थो? जी बिल्कुलु। आई थिंक इन जो ॾाढो वाज़े इशारो असांखे दिल्ली मां मिलियो जॾहिं हिननि जी जेका सेंट्रल कमेटी आहे सिक्योरिटी वारी, उन जी मीटिंग थी ऐं उन में तमामु जेके हिन जा आर्मी जा हेड्स आया, उन्हनि जी मुलाक़ात बि थी प्राइम मिनिस्टर सां या जेके डिफेंस वेठा हुआ। ऐं उन वक़्तु नरेंद्र मोदी इहो ऐलान कयो त हाणे आई गिव फुल फ्रीडम टू दी चीफ ऑफ the respective forces to decide the time and the manner of attack on Pakistan. That means
नाउ वो जेका पॉलिटिकल पुश हुई उहा बि ख़तम थी वई, नंबर 1। नंबर 2, हुन पंहिंजो पाण तां ॿार लाहे उन्हनि ते ॾी छॾियो। And that is actually in the international conflict science में या हिकिड़ी delegation of reducing of the tension हूंदी आहे। as long as जेको टॉप एग्ज़ेक्टिव आहे उहो ई जेकॾहिं करे थो फ़ैसिलो त उहो कोन करिणो पए थो। लेकिन जॾहिं हू वरी पंहिंजे सबऑर्डिनेट खे कंहिंखे चवे थो, इन जो मतिलबु इहो आहे देयर विल बी अ टाइम लैप। इन करे 24 खां 36 कलाकनि जी जेका ॻाल्हि आहे सा इज़ नो मोर देयर नाउ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि इहा आहे त इंडियाज़ नैरेटिव हैज़ बीन टोटली discredited. India has lost its credibility as a genuine country, and now repeated जेके false flag operation जी हिकिड़ी पैटर्न आहे, इनखे मां त अञा पोइते वठी वञणु चाहियां थो। 71 में गंगा खां शुरू करणु चाहियां थो जेको एरोप्लेन कयो हो। लिहाज़ा इहा हाणे सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई आहे। नंबर 1। ॿी जेका अहम ॻाल्हि इहा आहे त दुनिया जा जेके वॾा मुल्क आहिनि से इन्हनि सॼे दुनिया में ख़ासि तौर ते उन्हनि जी नज़र पाकिस्तान, इंडिया, ईरान, इज़राइल ऐं जेके सेंसिटिव ऐं फ्लैश पॉइंट्स आहिनि, इवन अफ़गानिस्तान, उन्हनि ते मासवा हुनजे हू पंहिंजे ग्रेट कॉम्पिटिटर्स खे बि ॾिसंदा रहंदा आहिनि, चाइना आहे या रशिया आहे। लेकिन असांजी मथां बि हिकिड़ी कड़ी नज़र हूंदी आहे त जेकॾहिं हुननि खे इफ दे हैड अ श्रेड ऑफ डाउट त कॾहिं बि अहिड़ी बैलेंस्ड जेका स्टेटमेंट आहे यूएस स्टेट डिपार्टमेंट जी उहा बि न अची आहे। नंबर 1। नंबर 2, हू मेक श्योर कनि त नेशनल सिक्योरिटी काउंसिल में जेको इनिशियली जेको इंडिया प्रपोज कयो उहो डिफीट नथो थिए। सो आई थिंक उहो जेको स्टेटमेंट आहे नेशनल यूएन सिक्योरिटी काउंसिल जो, दैट इज़ ए टेस्टिमनी टू द डिफीट ऑफ इंडियन नैरेटिव एंड पाकिस्तान जी उहा जेका क्रेडिबल पोज़ीशन आहे त जेसि ताईं की तव्हां इन्वेस्टिगेशन न कयो तेसि ताईं तव्हां पाकिस्तान खे नथा करे सघो ब्लेम। नंबर 1। नंबर 2, पाकिस्तान बाज़ात ख़ुदि पाण टेररिज्म जो शिकार आहे। हू कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का हरकत न कंदो या अहिड़ी में इन्वॉल्व न हूंदो जंहिंमें जेके बेकसूर जानू वञनि। सो आई थिंक दुनिया खे इहा ख़बर आहे त असां वी आर फाइटिंग टेररिज्म आवरसेल्फ विद द लास्ट नाउ 2 decades or more actually। ठीक जी असां त जीअं तव्हां चयो जी 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 पूरी कयो पंहिंजी ॻाल्हि जी असां मुंहिंजो मतिलबु इहो मुंहिंजे ख़्याल में त ही के हद ताईं जेको इमीडिएट रिएक्शन वारी ॻाल्हि हुई इंडिया जी उहा त ख़तम थी वई। ऐं देयर इज़ ऑल्सो अ मिलिट्री एस्पेक्ट टू इट। त अहिड़े हालात में इंडिया वटि जेका लग्जरी हूंदी आहे कंहिं बि एग्रेसर जी, उहो हूंदो आहे सरप्राइज़ कंहिं मिलिट्री अटैक में। सो दैट इज़ नो मोर। पाकिस्तान इज़ फुली प्रिपेयर्ड, ऑल इज़ फेयर्स, जेतिरा स्पेक्ट्रम आहिनि डिफेंस जा उहे एक्टिवेटेड आहिनि, एंड इंडिया नोज़ इट, द वर्ल्ड नोज़ इट, पाकिस्तानी पीपल दे नो इट। सो आई थिंक वी शुड बी कॉन्फिडेंट। हिकिड़ो मैसेज ऑफ एतमाद असांजे हर फोरम ते वञणु घुरिजे, क़ौम खे पंहिंजे मुल्क ते, पंहिंजे सरबराहनि ते या फोर्सिस ते ऐं क़ौम जे इरादे ते असांखे आई थिंक फुली कॉन्फिडेंस जो इज़हार करणु घुरिजे। जी साहब अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे मां चयो त पूरी दुनिया में आलमी बिरादरीअ वटि जेको भारत जो मौक़िफ़ आहे, भारत जो नैरेटिव आहे, उहो डिसक्रेडिट थी चुको आहे। उन सां गॾो गॾु इहा बि ॻाल्हि थिए पई त असांखे पंहिंजो केस हिन वक़्तु राइट टाइम बि आहे पंहिंजे केस खे अञा वधीक असराइते नमूने सां पेश करण जे लाइ, पंहिंजे नैरेटिव खे मज़बूत करण लाइ वधीक छा करणु घुरिजे। कुझु स्टेट ते असीं ॾिसूं पिया त जंहिंमां हिकु फ़ैसिलो अॼु वरितो वियो त बाक़ाइदा नोटिस सुम्हारण जो फ़ैसिलो थियो आहे ऐं न्यूट्रल जांच जे हवाले सां बि पाकिस्तान बार बार आछ कंदो रहे थो ऐं उन में बि पाकिस्तान हर क़िस्म जी जेको सहकार आहे उहो करण जे लाइ पाण खे ज़ाहिर ॾेखारियो आहे, तयारु ॾेखारियो आहे। ब्रिगेडियर ग़ुलाम मुर्ज़ा कुरैशी साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ब्रिगेडियर साहब अवां छा चवंदो, जेका समूरी सूरत हाल आहे, जेको फौरी एक्शन जो को ख़तरो हो उहो एक्सपर्ट सम्झनि पिया त हाणे उन जा जेके मीडिएशन थी आहे उन खां पोइ उन जो असरु अचणु शुरू थियो आहे, उहो फौरी ख़तरो टरी चुको आहे। पर बहरहाल जेके मुख़्तलिफ़ असीं ॾिसूं था त ख़दशा ज़रूरु मौजूदु आहिनि। अॼु बि अहिड़ियूं ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि त भारत पारां IMF खे बि इहो मुतालबो कयो वियो आहे त उहो पाकिस्तान खे जेका कर्ज़ जी मद में जेका मदद जी जेका ॾिनी वञे थी उन जी बि जांच कई वञे ऐं ॿियनि मामलनि खे बि ॾिठो वञे त कहिड़े रीति पाकिस्तान खे पंहिंजे जेके नैरेटिव आहे उनखे असराइतो वधीक मज़बूत करण जे लाइ छा करणु घुरिजे हिन वक़्तु। जी कुरैशी साहब मुंहिंजो आवाज़ मां ते पहुचे पियो। जी ग़ुलाम मुर्ज़ा कुरैशी साहब पंहिंजो माइक अनम्यूट कजो, तव्हांजो आवाज़ न पियो पहुचे असां वटि।
नाज़रीन प्रोफेसर मजीद चांडी साहब असांखे जॉइन करे वरितो आहे। ब्रिगेडियर ग़ुलाम रज़ा कुरैशी साहब मुंहिंजो आवाज़ वहां ते पहुचे पियो, मूंखे ॿुधो पिया मां? नाज़रीन कोशिशि कयूं था त कुरैशी साहब असांजी ॻाल्हि थिए। प्रोफेसर मजीद चांडी साहब असांखे जॉइन कयो आहे। मजीद चांडी साहब अवां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? एक्सपर्ट्स जिन सां मुंहिंजी हाणे हिन ॻाल्हि थी, जमील साहब GR साहब सम्झनि पिया त जेको फौरी ख़तरो हो एक्शन जो उहो कंहिं हद ताईं टरी चुको आहे, पर पाकिस्तान खे पंहिंजे केस खे पंहिंजे नैरेटिव खे मज़बूत करण जे लाइ राइट टाइम आहे, बहितर एफर्ट्स वठण जी ज़रूरत आहे। छा चवंदो आहे? एग्जैक्टली इहो ई त जेको फौरी ख़तरो हो, जेको 24 ऐं 36 कलाकनि जी हिकिड़ी जेका हुई उहो टरी चुको आहे, छो त उन में जेका ॿाहिरी मुदाख़लत थी आहे ग्रेट पावर्स जी, फ्रेंडली कंट्रीज़ जी, ऐं उन खां पोइ जेके पाकिस्तान जा एलाइज़, मां उन चवां त इन में एलाइज़ में असां सां सिधी तरह त एलाई न चऊं, पर जेको असांजो मैन्युफैक्चरिंग में, वेपन्स में, अर्सेनल्स में असांखे जेका सपोर्ट मिले थी, उहा हिकिड़ी जेका असां जॉइंट वेंचर्स जेके असांजा टर्की सां, चाइना सां आहिनि, त उन्हनि सभिनी खे मद्देनज़र रखंदे इहो ख़तरो टरियो आहे। फ्रेंडली कंट्रीज़ जो बि, ग्रेट पावर्स जी इन्वॉल्वमेंट बि, ऐं उन खां पोइ जेके असांजा इहे दोस्त मुल्क आहिनि जेके असां सां जॉइंट वेंचर में जेके आहिनि से जिन खां असां असुलता ख़रीद कयूं, कन्वेंशनल वेपन्स जेके आहिनि, त उहे उन्हनि जी मुदाख़लत सबबु इहो हमिलो टरियो आहे। पर साॻे वक़्तु हिकिड़ी शइ ज़रूरु आहे त असांखे इहो केस पंहिंजो वाक़ई मज़बूती सां पेश करणु खपे, छो त हर दफ़े ऐं हर सूरत में जेकॾहिं पहलगाम खां अॻु में पुलवामा, उन में पाकिस्तान ते अटैक था कयूं, बॉम्बे जो थियो त पाकिस्तान ते अटैक था कयूं, यानी इंडिया खे हिकिड़ी का बि कंहिं क़िस्म जी का बि डिप्लोमेटिक जेको आहे सो पंहिंजो वास्तो ऐं डिप्लोमेटिक चैनल खे उहो यूज़ करण लाइ तयारु कोन्हे, ऐं कंहिं बि हिकिड़े इन इंसिडेंट जो बहानो बणाए या उनजो इल्ज़ाम हणी ऐं इंडिया उहो अचे थो त हाणे तयारु हुजो असां अटैक कयूं था, ऐं उन में वर्ल्ड पब्लिक ओपिनियन खे ऐं वर्ल्ड खे जेको आहे सो पंहिंजे फेवर में आणण लाइ हिकिड़ियूं उन्हनि जूं कोशिशूं थियनि थियूं, जेके बिल्कुलु ई पाकिस्तान इन ते फ्यूचर में नज़र रखे त इन्हनि शयुनि खे इंडिया जी खे कम अज़ कम असां बंदि कयूं, ऐं डिप्लोमेटिक असांजा जेको चैनल्स आहिनि उन्हनि में वधीक उन्हनि खे फॉल कयूं, ऐं उन में ई हू बंदि थींदा। छो त ख़ुदि जेको पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर हो जंहिं हिकिड़ी ओपन ऑफर ॾिनी त बाबा न्यूट्रल कंट्री खां इन जी करायो, तव्हां भली जेका आहे सा जांच करायो, त इहा हिकिड़ी ओपन ऑफर हुई ऐं तमामु वॾी ऑफर हुई मुंहिंजे ख़्याल में, ऐं उन हिकिड़ो इन जो जेको आहे न पलड़ो चेंज करे छॾियो, ऐं दुनिया ॾिठो त जेकॾहिं पाकिस्तान तरफ़ां हिकिड़ी ओपन शइ हिकिड़ी इहा अचे थी त उन खां पोइ ज़रूरु मुंहिंजे ख़्याल में त डिप्लोमेटिक दबाव वधियो हूंदो छा ते इंडिया ते, त तव्हांखे त हू सिधी ॻाल्हि था कनि, उहो ख़ुदि रशिया जेको वधीक मां चवां त इंक्लाइंड आहे या उनजे वधीक टिल्ट आहे टुवर्ड्स इंडिया, उन त हिनखे ऑफिशियल सतह ते जेको आहे सो उन जी तारीफ़ कई त ही पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर हिकिड़ो सुठो मौक़ो फराहम कयो आहे ऐं इन सां छिकताण घटिजणु खपे। त हाणे तव्हां ॾिसो त उहे जेकॾहिं पोयों दौर ॾिसूं था त कंहिं हद ताईं पाकिस्तान ते इहे इल्ज़ाम हुया त भई यूक्राइन खे जेका असां मदद थो ॾिए त माना रशिया उन ते कंहिं हद ताईं नाराज़ बि हूंदो या नाराज़ हुजणु खपे, त बि उन्हनि हिकिड़ी जेका आहे सा पाकिस्तान जे इन ऑफर खे उनखे सारायो ऐं पंहिंजे हिकिड़े दोस्त मुल्क खे उन्हनि चयो त तव्हांखे सुठी ऑफर मिलियल आहे। त इन लिहाज़ सां पाकिस्तान खे पंहिंजा डिप्लोमेटिक चैनल्स जेके आहिनि उहे तमामु हिकिड़ो हींअर करणु खपनि, कम अज़ कम इहो थिए त इहे हमलनि जूं धमकियूं बंदि थियनि ऐं इंडिया अॻिते मुकमिल तौर ते जेकॾहिं ॾिसो त पूरो साउथ एशिया हिकिड़े टेररिस्ट हिकिड़े इन में आहे, ख़ुदि असां बि आहियूं, पाकिस्तान बि इन जो शिकार आहे, नो डाउट त इंडिया बि इन में शिकार आहे। जेको वाक़ियो थियो आहे पाकिस्तान ऑफिशियली इन खे कंडेम कयो आहे, जेको पहलगाम जो वाक़ियो आहे इन खे ऑफिशियल सतह ते कंडेम कयो आहे, त इन लिहाज़ सां इन कंडेम बि कयूं था, ओपन ऑफर बि ॾियूं था, ऐं उन खां पोइ बि जेकॾहिं चयो वञे त न जंग आहे ऐं जहिड़ो थींदो त उन में डिप्लोमेटिक चैनल्स खे असांखे अॻिते आणणु खपे, ऐं जेकॾहिं इहो जमील साहब जो तजुर्बो आहे या कंहिंजो बि त इहो तमामु बहितरीनु ऐं सुठो आहे, मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे। ठीकु जमील साहब, डिप्लोमेटिक जेके चैनल्स आहिनि उन्हनि ते वधीक हाणे रिलाए करण जी ज़रूरत आहे हिन वक़्त में, ऐं गॾोगॾु काल्ह हिकिड़ी ॿी बि डेवलपमेंट थी, DGISI खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई क़ौमी सलामती जे मुशीर तौरु, ऐं हिन वक़्तु जेका टाइमिंग आहे, जेका समूरी सूरत हाल आहे, उनखे कीअं ॾिसो पिया हुआ? जी जमील साहब, जेको इन वक़्तु असांजो आहे माहौल,
जेको असां वटि एकोसिस्टम आहे कमु करण जो, उन एकोसिस्टम में त ठीकु आहे, सही डिसीजन आहे, DGI खे एडवाइज़र बि करे छॾियो आहे, ठीकु आहे उन में। पर जेके नॉर्मल कंडीशन हुजनि हा त ॿी ॻाल्हि हुजे हा, पहिरीं ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जी डिप्लोमेटिक एफर्ट्स में इन मामले में त इहे पोयां जेके 5-8 ॾियारा आहिनि, इन में महिनत काफ़ी कई आहे असांजे डिप्लोमेट्स बि, बट देयर इज़ मोर रूम टू रियली वर्क ऑन इट। ऐं आहे तरीक़ा कहिड़ा आहिनि डिप्लोमेटिक, जेके मेन स्ट्रीम्स आहिनि डिप्लोमेटिक तरीक़े जा, उहे आहिनि ट्रेडिशनल डिप्लोमेसी, जंहिंजे तहत तव्हां नॉर्मल वे में, फॉर्मल वे में तव्हां होस्ट कंट्रीज़ खे अप्रोच कंदा आहियो, डिफरेंट प्लेटफॉर्म्स खे, डिफरेंट फोरम्स खे अप्रोच कंदा आहियो, ऐं पंहिंजो मौक़िफ़ तव्हां ॼाणाईंदा आहियो, जेको तव्हां इन में पंहिंजे बयानीअ में जारी कयो आहे नेशनल सिक्योरिटी कमेटी जे। दैट इज़ योर टोटल स्ट्रेटजी एंड पॉलिसी, and that becomes part of your foreign policy also. तो उन्हें के ट्रेडिशनल डिप्लोमेसी जे तहत मोर इम्पोर्टेंटली व्हाट वी आर डूइंग, असां जेको डिस्कस कयूं था पिया हर चैनल ते, उहो बेसिकली पब्लिक डिप्लोमेसी जे डोमेन में अचे थो पियो। पर इन पब्लिक डिप्लोमेसी जो फ़ाइदो वधीक कीअं थिए हा, ते असांजा जेके डिप्लोमेट्स आहिनि ॿाहिरि, या असांजा जेके मुख्य माण्हू आहिनि ॿाहिरि, या असांजा कैबिनेट मेंबर्स आहिनि, दे शुड एंगेज विद सम फॉरेन प्रेस एंड फॉरेन मीडिया ऑल्सो। उते कंहिं इंग्लिश चैनल ते वञनि, असांजा जेके सफ़ीर दोस्त मुंहिंजा आहिनि किथे, उते बि उहे सफ़ीरनि खे मां ॾिठो आहे, असांजे मुंहिंजा दोस्त आहिनि, हाणे छा उन्हनि खे चइजेसि, त हू ॻोल्हींदा आहिनि त किथे किथे आहे पाकिस्तानी चैनल, बाबा घुरायो। त पाकिस्तान में त असां सभु हिक ॿिए खे ॼाणियूं सुञाणियूं, असांखे ख़बर आहे। दुनिया खे ॼाणण लाइ, पब्लिक डिप्लोमेसी लाइ, वी हैव टू engage with international media, international platform, the universities, the seminars, the symposium, the media, print media, and all other platform. And then last one is the legal diplomacy, which is the most important one. That what are those platforms? असां जो PR जेको आहे, आसिम इफ्तिखार तमामु भलड़ो सुठो क़ाबिल असांजो आहे डिप्लोमेट, ऐं माण्हू खे पर्सनली तौर ते बि सुञाणा, ऐं हू बेसिकली उन OIC सां बि इंगेज कयो आहे, उन सेक्रेटरी जनरल सां बि इंगेज कयो आहे, एंड ही हैज़ रिइटरेटेड दैट कि असां बिल्कुलु अमन पसंद आहियूं, असां स्टेबिलिटी चाहियूं था पिया। हक़ीक़त में पाकिस्तान अमन पसंद ऐं स्टेबिलिटी जे लिहाज़ सां असां चाहियूं था पिया, पर असांजी पंहिंजी हिकिड़ी वक़ार आहे, असांजी पंहिंजो हिकिड़ो ख़ुदमुख़्तारी आहे। असां पंहिंजे इज़त ऐं वक़ार लाइ त पोइ असां उते कोई हमलो कंदो त असां त ईअं उनखे रिस्पॉन्स करणु within that national legal framework, chapter 1 of United Nations, असां हक़ थो थी वञे त असां measured, commensurate response उन ॾियूं, असां उन लाइ तयारु आहियूं। पर असांजो PR जेको सफ़ीर साहब आहे असांजो, उन पंहिंजो मौक़िफ़ बि पेश कयो आहे उते, ऐं उन खां अलावा लीगल डिप्लोमेसी में OIC खे उन एंगेज कयो आहे, पर उन सां बसि चांहि पी थी गपशप हणी उन्हनि खे ॿुधाए छॾियो, they should call. Pakistan is one of the patron members of the OIC. Pakistan or other members, they have the right to call for the emergency extraordinary meeting under the OIC Charter, Article 8 and Article 9. करे इन डिस्कस छो था कर, पाकिस्तान का अहम मुल्क उन्हनि खे मिलंदो, दुनिया जो पाकिस्तान मुसलमान मुल्क, एतिरो ताक़तवर मुल्क, एतिरो बेहतरीन आर्मी, उन में एतिरी ताक़त आहे हर क़िस्म जी, जो इंडिया सां बि बीह सके, इंडिया जे साम्हूं बीह सके, पर उहो नथा कनि उनखे। जीअं फ़लस्तीन जे बारे में नथा कनि, त उन OIC खे त हाणे ज़ाहिर डॉर्मेंट थी वई आहे, उनखे हाणे छा चऊं। पर उन खां अलावा जनरल असेंबली बि त आहे न, उन खां अलावा सिक्योरिटी काउंसिल, जीअं मां ॿुधायमि त जेॾी महिल इंटरनेशनल पीस एंड ट्रैंक्विलिटी जो मसलो हुजे, त वी कैन ऑलवेज आस्क फॉर द सिक्योरिटी काउंसिल मीटिंग एंड आस्क फॉर द प्रोविजन 34 and 36, 39 and 40 आर्टिकल, जंहिंमें इन्वोक करे इंडिया खे पाबंद कनि, या कमीशन ऑफ इंक्वायरी करे छॾे, जेके 36 आर्टिकल में ॾिनल आहे चार्टर में, यूनाइटेड नेशन चार्टर में, उहे नथा कनि। असांखे टे स्ट्रीम करणा पवंदा उन में। जीअं मां चयुमि त ट्रेडिशनल डिप्लोमेसी, पब्लिक डिप्लोमेसी एंड द लीगल डिप्लोमेसी, वी हैव टू इन्वोक इट इन पैरेलल विद ईच अदर। ऐं उन खां बाद असां सोचे था सघूं त असां डिप्लोमेसी पूरी कईसीं, अदरवाइज वी आर शॉर्ट ऑफ दैट। जी ठीक जमील साहब, थैंक यू सो मच। तव्हां तफ़सीली जेका ॻाल्हि कई त डिप्लोमेटिक चैनल्स खे असांखे वधीक स्ट्रेंथन करणो आहे, असां गॾोगॾु इहा बि जेका ॻाल्हि कई पई वञे त जेके कन्वेंशनल मेथड्स आहिनि, जेका कन्वेंशनल अप्रोच आहे, उन सां गॾोगॾु हाणे अनकन्वेंशनल अप्रोचिस खे अॻियां वधाइण जो बि वक़्तु आयो आहे। ब्रिगेडियर साहब, मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो? ग़ुलाम मिर्ज़ा कुरैशी साहब,
बिल्कुलु पहुचे थो। जी सर, अवां कीअं ॾिसो पिया बिल्कुलु समूरी सूरत हाल खे जेके स्टेप्स हिन वक़्त ताईं असां खयां आहिनि, जेके सीनियर एक्सपर्ट्स आहिनि उहे ॻाल्हि कनि था त अञा वधीक असांखे पंहिंजे डिप्लोमेटिक चैनल्स ते भाड़ण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे स्ट्रेंथन करण जी ज़रूरत आहे। अवां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? हाँ बिल्कुलु इहो आहे जो डिप्लोमेटिक चैनल शुड बी ऑन फ्लोटिंग स्टेट, दे शुड गो ऑल आउट irrespective of the fact कि छा थो थिए छा नथो थिए। दे नो एग्जैक्टली के उन्हनि खे चवणो छा आहे करणो छा आहे, छाकाणि उन्हनि खे पूरी जेको आहे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। हाणे इहो हिननि जो कमु आहे, दे शुड डू इट। पर मां इन ते एतिरो घणो न नज़र विझंदुसि। तव्हांजो हिकिड़ो क्वेश्चन हो कि सरप्राइज़ एलिमेंट ख़तमु थी वियो आहे। जी हाँ, सरप्राइज़ एलिमेंट एज फार एज मिलिट्री इज कंसर्न, बाबा सरप्राइज़ त उते हूंदी आहे न जिते माना त हिकिड़े क़िस्म जो झटको हणी जीअं ॿिली कोए खाईंदी आहे, उते सरप्राइज़ हूंदी आहे। हींअर सरप्राइज़ जो त माहौल ई कोन्हे। सैटेलाइट इमेजिनरी पई आहे, हर शइ अवेलेबल आहे। कन्वेंशनल को इशू न आहे। कन्वेंशनल में तो हेक पहुची कोन था सघनि असां सां। एज फार एज अवर स्ट्रेटेजिक वेपन इज कंसर्न, असां बिल्कुलु तयार आहियूं। असां पिन पॉइंट करे वेठा आहियूं। हिन जो मद्रास हुजे, बेंगलोर हुजे, हिन जो दिल्ली हुजे, हिन जो बॉम्बे हुजे, कलकत्ता हुजे, कर्नाटक हुजे, जेको एनी उते असांजी फिक्स आहे। ठीक, ब्रिगेड साहब इहा ॻाल्हि पई हले त जेको फौरी ख़तरो हो त कंहिं क़िस्म जी का फौरी तौर ते कार्रवाई थी सघे थी। हिन वक़्तु जेके मीडिएशन एफर्ट्स थियूं आहिनि मुख़्तलिफ़ चैनल्स तां, उन खां पोइ उन में सम्झो पियो वञे त हाणे उन जो असरु आयो आहे ऐं उहो जेको फौरी ख़तरो हो कंहिं क़िस्म जी फौजी कार्रवाई या हमले जो उहो टरी चुको आहे। अव्हां बि ईअं सम्झो था? थी सघे थो। मां उनखे 100% कोन थो चवां, मूंखे 20-25% इहो फ़र्क़ु पइजी सघे थो। पर इहो जेको मैक्सिमम जेको हुननि खे थ्रेट मिलियो आहे फ्रॉम DG ISI प्रेस कॉन्फ्रेंस एंड फॉरेन मिनिस्टर, डिप्टी प्राइम मिनिस्टर, इन्हनि जी जेकी टॉक थी आहे ऐं उन में हिननि जेको क्लियर कयो आहे, उन में सिपह सलार जी पूरी जेकी सोच आहे उन्हनि रिफ्लेक्ट कई आहे ऐं हुननि इहो क्लियर करे छॾियो त मान फर्स्ट स्ट्राइक असां कोन था कयूं। फर्स्ट स्ट्राइक या शुरूआत तव्हां कयो भली, असां तयारु आहियूं। जॾहिं असां तयारु आहियूं त तव्हां राफेल ॾिठा न, चारई राफेल कीअं भॻा कश्मीर मां। उहो अचण जे लाइ तयारु आहे, उहो हर शइ जे लाइ तयारु आहे। इवन कल्ह आंधी हुई, कल्ह असां वटि बि रिपोर्टूं आहिनि। पोइ मूंखे इहा ज़रूरु ख़बर आहे त हिननि में एतिरी जान कान्हे, छाकाणि ॾिसो न फोर्स टू फोर्स हूंदो आहे। अगरि हुन 12 लख फ़ौज आहे त 7 लख असांजी बीठी आहे। जंग हूंदी आहे त 1/3 सां हूंदी आहे, माना 1/3 हुजे। अगरि उहो 12 लख असां 4 लख आहियूं त जंग मोड़ी सघे थी। ऐं उन जंग में इहो हूंदो आहे जो पॉज़िटिव जेको आहे रिज़ल्ट घणियूं हूंदियूं आहिनि 1/3 ते, पर असां त 50 खां मथे आहियूं। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि आहे त जेसि ताईं कन्वेंशनल इक्विपमेंट असां वटि आहे, या आर्टिलरी आहे, एयर डिफेंस आहे, इंजीनियर्स आहे, टैंक्स आहिनि, आर्मर आहे, उहो बि हुननि सां मुक़ाबले में आहे। एयरफोर्स आहे, नेवी आहे, हुननि सां मुक़ाबले में आहे। ठीकु आहे, असांजो फोर्स घटि आहे, पर इक्विपमेंट पॉइंट ऑफ व्यू सां वी आर 0.8%, 0.80 यानी 80% टू दैट इंडियन। तंहिंजे करे उहो इहो सोचे बि कोन था सघनि। अगरि हुननि खे इहा ख़बर आहे, मां त हीअं नॉन कन्वेंशनल जी ॻाल्हि ई कोन थो कयां, स्ट्रेटेजिक वेपन जी ॻाल्हि ई कोन थो कयां। आई एम टॉकिंग ऑफ कन्वेंशनल वेपन ओनली, जेकी मतिलबु खॾे जी वार आहे, जेके चइबो आहे त ग्राउंड फोर्सिस जेके विढ़ंदा आहिनि ऑन ग्राउंड, उन में असांजी पोजीशन एतिरी ख़राबु कान्हे। असां वटि हींअर सभु असां ख़ुदि ठाहियो आहे, यानी की इहा असांजी स्ट्रेंथ थ्रू सेल्फ रिलायंस जे थ्रू 1972 खां वठी असां हिनखे शुरू कयो आहे। ऐं हींअर टैंक, जहाज़, नेवी, एयरफोर्स, तव्हां ॾिसो इहे असांजा पंहिंजा वेपन ठहियल आहिनि विद ऑफकोर्स विद फॉरेन कंट्रीब्यूशन। तंहिंजे करे हुननि में एतिरो दम कोन्हे त जेको आहे सो असांखे डिस्ट्रॉय कनि या अची हिकु US ऐं USSR, इहे त कोन्हनि न मुल्क। सही, अनलिमिटेड फायर पावर हुजे, हिन जो फायर पावर लिमिटेड आहे। अब 600 जहाज़नि सां तव्हां 400 जहाज़नि से विढ़ंदो ऐं असांखे पंहिंजी टेरिटरी ते ईंदो त वेंदो काॾे? अभिनंदन तव्हां सां साम्हूं आहे न, कयूं न जेको उनजो जो हशर चाह थियो
चांहि जे कप जा पैसा बि कोन ॾिनो। बहरहाल को इशू न आहे, वी आर रेडी एंड वी आर ऑल आउट। बिल्कुल गुलाम रज़ा कुरैशी साहब, बेशक इन में को शक कोन्हे त जेका भरपूर दिफ़ा वारी सघ आहे, जेका सलाहियत आहे, उहा मुल्क अंदर मौजूद आहे, पर उन सां गॾोगॾु इहो अमन जो पैगाम उन खां पोइ बि ॾिनो वियो ऐं इहा ॻाल्हि कई वई त असां पहल कोन कंदासीं, पर जेकॾहिं का अगराई थिए थी त पोइ असीं भरपूर जवाब ॾियण जी सघ रखूं था, सलाहियत रखूं था, तयारी रखूं था। नाज़रीन, मुख़्तसिर ब्रेक था वठूं, कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, एक्सपर्ट सां गुफ़्तगू जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर रवां के प्रोग्राम में भलीकार ॻाल्हि ॿोल जारी आहे। नाज़रीन, ताज़ी सूरत हाल ते जी आर बलोच साहब अवां कुझु एड कंदा? अवां ब्रिगेड साहब खे ॿुधो, जमील साहब खे ॿुधो, ॻाल्हि कनि पिया त जीअं जमील साहब चयो त लीगल डिप्लोमेसी, पब्लिक डिप्लोमेसी, हर फ्रंट ते डिप्लोमेटिक चैनल्स खे असांखे अञा वधीक स्ट्रेंथन करिणो आहे ऐं ब्रिगेडी साहब ॻाल्हि ॼाणाइनि पिया त असांखे भरपूर सघ मौजूदु आहे ऐं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जे कंहिं मिस एडवेंचर जी कोशिशि भारत पारां साम्हूं अचे थी त हुनजो जेतिरो गहरो नुक़सानु आहे शायदि भारत जे सम्झ सोच खां ॿाहिरि हुजे। जी बिल्कुलु, इन मामले में आई थिंक हाणे काफ़ी गुफ़्तगू थी वई आहे। हिकिड़ो ॿियो जेको एस्पेक्ट आहे सो मां हाईलाइट करणु चाहियां थो, जेको इन जो स्टेप आहे टू रिवोक इंडस वाटर ट्रीटी जी, इहा हिकिड़ी वायलेशन ऑफ इंटरनेशनल ऑब्लिगेशन आहे। इहा पाकिस्तान ऐं इंडिया जी सिर्फ़ बायलैटरल कान्हे का ट्रीटी, इहा हिकिड़ी बाइंडिंग आहे। इन जी वायलेशन जेका आहे सा न सिर्फ़ जेको लॉ ऑफ ट्रीटीज़ आहे वियाना जो, उनजी वायलेशन आहे। उनखां वधीक ॿी ॻाल्हि इहा आहे त देयर इज़ अ वाटर लॉ, इंटरनेशनल वाटर लॉ, जंहिंमें ऑब्लिगेटेड आहे जेका जेके डाउन स्ट्रीम कंट्रीज़ आहिनि या पार्टियूं आहिनि, उन्हनि खे अनहिंडर्ड एक्सेस ॾियणो आहे। ऐं ॿियो जेको इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं सिर्फ़ इंटेंशन टू ब्लॉक the water in the Indus River system is बज़ाते खुद, इनफैक्ट मां ॿियनि सां कुझु शेयर कयो त इट्स एन अटैक ऑन द नेचर, फितरत ते हमलो आहे। Indus River system has been there for the last over thousands of years, over 5,000 years, and has thrived in different जेके मुख़्तलिफ़ दौर आहिनि जंहिंमें सिविलाइज़ेशन्स आयूं आहिनि। सो रुगो इहो चवणु, इहो इंटेंशन ई हिकिड़ो वॾो गुनाह आहे फितरत जे ख़िलाफ़, चरन परन जे ख़िलाफ़, उन फितरत जे कानून जे ख़िलाफ़ आहे। इनफैक्ट आई वाज रीडिंग कि हिन जा इम्पैक्ट छा थींदा, न सिर्फ़ इहे डाउन स्ट्रीम थींदा, पर हिन जा इम्पैक्ट अप स्ट्रीम बि थींदा, ग्लेशियर्स के थींदा। ऐं बज़ाते ख़ुदि इंडिया जी जेका आहे सा पंहिंजी जेका आहे सा सिक्योरिटी या जेका वाटर सिक्योरिटी उहा इम्पैक्ट थी सघे थी। सो इन मां जेको मां बॉटम लाइन इहा आहे त इहो जेको इन्हनि जो पहिरें की जेको decision आहे, it is prejudice, it is premeditated। 2016 खां वठी इहो नैरेटिव हले थो त असां we will use water as a weapon, and इहो for the first time in the recent history आहे त कंहिं मुल्क जेको आहे सो water as a war weapon or a weapon of revenge जे तौर ते इस्तेमालु करणु चाहियो आहे। जे लिहाज़ सां हिकिड़ो तमामु ग़लति प्रेसिडेंस लिखियो पियो वञे ऐं इन ख़िलाफ़ ई दुनिया में तमामु वॾी रिज़ल्टमेंट आहे। मे बी उहो चयो न पियो वञे, लेकिन अंदरून जेके डिस्कशन हलनि पियो थो उनमें इहो ॾाढो वाज़े आहे त हिकिड़ो नओं प्रेसिडेंट हूंदो। इज़राइल जी ॻाल्हि ई ॿी आहे, हिकिड़ो ज़ुल्म जो आहे दौरो हिकिड़ी नंढी जेका क़ौम आहे 1 मिलियन प्लस जेके पैलेस्टीनियन आहिनि, लेकिन पाकिस्तान जहिड़े मुल्क खे 250 million people के to deprive them of their source of very existence. It is a existential threat. We know it and we know how to defend it. I think India की इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े थियणु घुरिजे ऐं सोचणु, इनखे सोचण में न घुरिजे। मां थी चवंदुसि त सोचण में न घुरिजे त हू इंडस जो वाटर बंदि करे सघां। सिंधु दरिया ज़िंदा आहे, ज़िंदा रहंदो इंशाअल्लाह, ऐं इनखे को बि रोके न सघे। बिल्कुल जिया साहब, बिल्कुल सही पिया चयो। ऐं असां ॾिठोसीं त जेका फर्स्ट जेका बिल्कुल मीटिंग थी उन खां पोइ बि इहा ॻाल्हि कई वई त इनखे बिल्कुल जंग जो कदम सम्झो वेंदो जेकॾहिं भारत अहिड़ी इहा का ॻाल्हि करे थो। आलमी मुआहदे जी हिक तरफ़ी मोतली ऐं न रुगो असीं ॾिसूं था त ॿियनि जाइनि ते, पर ख़ुदि भारत अंदर बि इन ते शदीद तनक़ीद ऐं सवाल उथनि पिया। अॼु पाकिस्तान जो फ़ैसिलो बि वरितो आहे त बाक़ाइदा इन ते नोटिस मोकिलियो वेंदो, भारत खे उमाणियो वेंदो ऐं आलमी बिरादरी जे साम्हूं बि हीउ मामिलो रखियो वेंदो। प्रोफेसर मजीद साहब, अव्हां कीअं ॾिसो पिया पाकिस्तान पारां इहो जेको फ़ैसिलो वरितो पियो आहे अॼु? बहितरीन हिकिड़ो लीगल एक्शन आहे, छो त
इहो ई आहे त जेकॾहिं के बि मुल्क इंटरनेशनल लॉ बि आहे त इहो जेनेवा कन्वेंशन शायदि 1969 जो बि आहे ऐं हेलसिंकी रूल्स बि आहिनि वाटर्स जेको आहे सो ट्रीटीज़ ते, त उन्हनि मुताबिक़ ई पाकिस्तान इहो एक्शन खयों आहे, छो त भारत खे इहो को बि हक़ कोन थो पचे त यकतरफ़ा या पंज तरफ़ा हिकिड़ो जेको आहे सो यूनिलेटरल कोर्ट जेको आहे सो एक्शन या डिसीशन खणी छॾे। त पाकिस्तान ही जेको आहे लीगल एक्शन में वञे पियो ऐं लीगल एक्शन सां ई जेको आहे सो, छो त हिन में गारंटर जेको आहे सो वर्ल्ड बैंक आहे। इन में जेको आहे अमेरिका उन वक़्त में 1960 में पंहिंजूं जेके आहिनि से डिप्लोमेटिक एफर्ट्स हिन में यूटिलाइज़ कयूं हुयूं ऐं ॿिन्ही मुल्कनि जे विच में ही जेको आहे सो इंडस वाटर्स ट्रीटी जेका आहे सा अमल में आई हुई। त उन वक़्त खां वठी जेको हिन वक़्त ताईं इहो आहे ट्रीटी जेका आहे सा रही आहे हिकिड़ी जेका आहे सा उन में कंहिं क़िस्म जो को बि न थियो आहे त पाकिस्तान निकिरे या इंडिया निकिरे। हा, इहो ज़रूरु थियो आहे त इंडिया इन में जेका आहिनि से पंहिंजो कयूं आहिनि अग्रायूं, जीअं 2 डैम हुन जेके ठाहिया आहिनि उन में बगलिया डैम आहे, किशन गंगा डैम आहे। इहे डैम्स जेके आहिनि उहे इंडिया हिकिड़ी अग्राई जे तरीक़े सां वञी ठाहिया आहिनि ऐं उन में पाकिस्तान अॻु में वियल बि आहे परमानेंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन में। त इन लिहाज़ सां हींअर बि भारत खे कंहिं क़िस्म जो इहो यूनिलेटरल डिसीजन वठण जो हक़ ई कोन्हे लीगली, ऐं उहो इंटरनेशनल लॉ मुताबिक़ जेको आहे सो पाकिस्तान जो एक्शन आहे ऐं इहो एक्शन हिकिड़ो बहितर आहे। इंस्टेड त उन में बि असांखे हिकिड़ो डिप्लोमेटिक एज मिली वेंदो, उहो इन सिलसिले में मिलंदो त पाकिस्तान हिकिड़े रेस्पॉन्सिबल स्टेट जो तौरु जेको आहे सो अमल थो करे। त जेकॾहिं कंहिं मुल्क सां असांजो पाणी ते को मुआदो आहे त उन जो उसूल इहो आहे त अॻु में हिकिड़ो पाण खे ॿुधायो, रीज़न्स ॿुधायो त छो मां हिन ट्रीटी मां जेको आहे सो विसरा कयां थो या यूनिलेटरल डिसीजन वठां थो, त उन जा रीज़न्स कहिड़ा आहिनि। ऐं भारत सवाइ कंहिं हिन ॿुधाइण जे हिकिड़े इल्ज़ाम हेठि, ऐं उहो इल्ज़ाम जंहिंजो को बि अञा ताईं प्रूफ कोन्हे, हुन इहो एक्शन खयों आहे ऐं यूनिलेटरल हिकिड़ो डिसीजन वरितो आहे। त इन लिहाज़ सां पाकिस्तान जूं जेके बि आहिनि या एफर्ट्स आहिनि या स्टेप्स जेके आहिनि उहे लीगल बि आहिनि ऐं अकॉर्डिंग टू इंटरनेशनल लॉ बि आहिनि ऐं डिप्लोमेटिक रूल्स मुताबिक़ बि आहिनि। ठीकु आहे, जी जी प्रोफेसर साहब। ऐं हिकिड़े रेस्पॉन्सिबल स्टेट जो मुज़ाहिरो पियो करे पाकिस्तान, जेको हिते ॾिसूं था, जंहिंमें बि राइट फ्रॉम जेको आहे सो इन धमाके खां वठी वेंदे जेको आहे सो हिन यूनिलेटरल डिसीजन ते जंहिंमां भारत विथड्रॉ करियो आहे, त उन ते बि हिकिड़ो रेस्पॉन्सिबल हिकिड़े मुल्क ऐं रेस्पॉन्सिबल स्टेट तौरु पाकिस्तान जेको आहे सो पंहिंजा स्टेप वरिता आहिनि ऐं ॾाढा सोची सम्झी वरितल आहिनि ऐं तमामु बहितरीनु हिकिड़े जेको आहे सो इन खे मां सम्झां थो त दुनिया में साराहियो वेंदो ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं इंटरनेशनल लॉ जा इंटरनेशनल रिलेशन्स जा स्टूडेंट आहिनि इन खे एप्रिशिएट कंदा। बिल्कुलु वेल थॉट मूव आहे, मां चओ था त हिनखे एप्रिशिएट बि कयो वेंदो। गॾोगॾु पाकिस्तान पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी जो सबूत फौरी तौर ते जॾहिं ही इल्ज़ाम लॻाए वियो, उन खां पोइ बि न्यूट्रल जांच जी ॻाल्हि कई, जंहिं ते हाणे आलमी बिरादरी जो बि ज़ोर आहे, फोकस आहे। ब्रिगेडियर साहब, गुज़िरियल ॾींहुं इहे पिण के ॻुझा दस्तावेज़ लीक थिया, उन मां बि कुझु ॻाल्हियूं साम्हूं आयूं, कुझु इंकिशाफ साम्हूं आया त ख़ुदि ही जेको समूरो फॉल्स फ्लैग वारो ही मामिलो आहे, ख़ुदि इन में भारतीय एजेंसी रॉ जी इन्वॉल्वमेंट जा सबूत साम्हूं आया आहिनि। त हाणे कीअं ॾिसो पिया, हिकु पासे जॾहिं असीं ॾिसूं था त पाकिस्तान जेके लीगल स्टेप्स आहिनि, रिस्पॉन्सिबल स्टेप्स आहिनि, उहे खणे पियो, न्यूट्रल जांच जी ॻाल्हि करे पियो, हीअ जेके साम्हूं आया आहिनि, त हाणे हिन वक़्तु पाकिस्तान वटि ॿिया कहिड़ा ऑप्शन ॾिसो था भारत खे वधीक सोढ़ो करण लाइ? जी बिल्कुलु तव्हां सही चयो आहे त हिन वक़्तु जेकी इंडिया जी पंहिंजी कंडीशन आहे उन में सिख ऐं मुस्लिम्स अगरि तव्हां ॿई मिलायो त इट इज़ मोर देन 30% इन देयर आर्मी, इन एयरफोर्स एंड नेवी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त चूंकि सिखनि जी हिकिड़ी शुरू खां वठी ग्रीवेंसिस आहिनि ऐं हुननि जेको तव्हां इहो रेफरेंडम हर मुल्क में ॾिसो था ऐं उनजे जेके लीडर ख़ुदि अनाउंस कयो आहे त पाकिस्तान जे ख़िलाफ़ जंग में सिख हिसो न वठनि। नाउ इन पंजाब हरियाणा इते वॉल चॉकिंग कैंट्स में शुरू थी वई आहे ऐं हो ख़ुदि अंदरूनी तौर ते हींअर सम्झनि था त ही असांजे फ़ाइदे में न आहे। सो इंटरनली हो बिल्कुलु हींअर जेके चइबो आहे न त वाइड़ा थी विया आहिनि
त हे छो छा आहे असां सां डिप्लोमेटिकली हिननि मार खाधी जेतिरो तव्हांजे असांजे गेस्ट तव्हांखे ॿुधायो ऐं उन में असां पाकिस्तान उन में हिसो वठे थो ऐं इनशाला अञा जेको आहे सो उनखे एक्सीड कंदो इनखे अहिड़े नमूने सां उनजी इंटरनल पोज़ीशन बि उहा न आहे जेकी पहिरें हुई तंहिंजे करे असांखे अहिड़ो भउ थियण जी ज़रूरत न आहे ऐं न बैक फुट ते वञण जी ज़रूरत आहे हींअर असांखे फ्रंट फुट ते अचणु घुरिजे असांजे प्राइम मिनिस्टर जी हिकिड़ी ऑफर जेकी ॾिनी आहे त बाबा तव्हां न्यूट्रल UN जिते तव्हां चाहियो तव्हां हिनजी इन्वेस्टिगेशन कयो इन्वेस्टिगेशन बि कोन था कयूं ऐं जेको आहे सो फौज खे असां अथॉरिटी था ॾियूं त कॾहिं फौज खे अथॉरिटी ॾियण सां को फ़ैसिलो थींदो आहे फौज खे जेसि ताईं चीफ एग्ज़ेक्टिव डायरेक्टर डायरेक्शन नथो ॾिए तेसि ताईं फौज न अॻिते वधंदी चाहे एयरफोर्स हुजे नेवी हुजे इहो दुनिया में कॾहिं थियो कोन्हे भई फौज एट देयर ओन माना के छा फौज में का बाइंडिंग हूंदी आहे बाइंडिंग ख़तम करे छॾी हाणे माना फौज जंहिं दिब खे जिते चाहे लॻाए ईअं कोन थींदो आहे वॉर इज़ द यूनिटी ऑफ कमांड दैट रिक्वायर्स and unity command relies on the CEO's decision chief executive उनते हाणे चीफ एग्जीक्यूटिव अगरि पंहिंजो पाण खे बरिल जमा करे हिननि खे लॻाए थो त बाबा तव्हां एट योर ओन ऐं पंहिंजो टाइम बि पाण फिक्स कयो ऐं फलाणो ईअं सो अंडरस्टूड आहे इट इज़ ऑल फॉल्स हिननि खे न सरप्राइज़ एलिमेंट उन्हनि खे रिक्वायर्ड आहे छाकाणि सरप्राइज़ जो त हींअर ख़तम थी वियो आहे दौर ख़तम थी वियो आहे ऐं न हिननि जी इंटेग्रिटी आहे यूनिटी आहे ऐं न हिननि जे फौज में एतिरो वज़न आहे जेको पाकिस्तान जहिड़े मुल्क खे यानी 250 मिलियन खे ऐं जेको आहे सो हे जेको आहे सो लोडीन हे को फलस्तीन या इराक या अफगानिस्तान थोड़ी आहे या शाम या लिबिया थोड़ी आहे हे पाकिस्तान आहे पाकिस्तान त पंहिंजो सॼी असांजी ट्रेनिंग जेकी थी आहे सो अगेंस्ट ईस्टर्न बॉर्डर आहे असांखे ख़बर आहे हिननि जी ट्रेनिंग छा आहे हिननि जी ट्रेनिंग काउंटर टेररिज्म आहे हे वार खे छा ॼाणीनि बहरहाल इन ते वधीक मां वज़न कोन थो ॾियां छाकाणि उन जे लाइ मूंखे प्रूफ ॾियणो पवंदो ऐं प्रूफ असां वटि आहिनि ही फौज विहण जी कान्हे का हे सिर्फ़ु हॉलीवुड ऐं बॉलीवुड वारी फिल्मुनि में था ॾिसो उहा बॉलीवुड ऐं बॉलीवुड फिल्म न आहे ही एक्चुअल फिल्म आहे ऐं हिन में कंहिं बि क़िस्म जो न कंहिं कन्वेंशनल वार में असांजे मुक़ाबले में न असांजे नॉन कन्वेंशनल स्ट्रेटेजिक वेपन में असांजे मुक़ाबले में इनशाला तव्हां ॾिसंदो बसि मां एतिरो ज़रूरु चवंदुसि आवर नेशन शुड रिलैक्स एंड इंजॉय हेड़े सिपह सलार हूंदे हुननि खे कंहिं क़िस्म जी फिक्र जी ज़रूरत न आहे नंबर 2 जो आख़िरी ॻाल्हि आहे तव्हां हिकिड़ो सिंधूअ जी ॻाल्हि कई मां पंहिंजे सिंधियुनि भाउनि खे स्पेशली हिकिड़ो पैगाम ॾींदुसि हे जेके असांजी हिंदू जेके आहिनि इंडियन जेको मतिलबु कुर्बत रखंदा छाकाणि मां बि त नंढड़ो थी वॾो पंहिंजे ॻोठ मां थियो आहियां मूंखे ख़बर आहे त असांखे थोरो घणो हिकिड़ी रेस्पेक्ट हुई हिंदुनि लाइ थोरी घणी छाकाणि त असां सां गॾु रहंदा बि हुया 13% अगरि सिंध में हिंदू सिंध में आहिनि त असांखे उन्हनि जी जेको तौर तरीक़े सां हिकिड़ी पंहिंजी कुर्बत आहे छाकाणि मुल्क जो हिसो आहिनि उहो पाकिस्तानी आहिनि तंहिंजे करे असां चवंदा हुआसीं त यार हिंदू असांजे लाइ केॾो सुठो था सोचीनि अहिड़े नमूने सां पाकिस्तानियुनि जे लाइ बि असांजे मुस्लमाननि लाइ हिंदुनि खे पाकिस्तान में बहितरीन सोच आहे पर तव्हां ॾिसो अगरि सिंधूअ खे तव्हां बंदि था कयो तव्हां को ज़ुल्म पाकिस्तान सां कोन था कयो पंजाब KP बलूचिस्तान पोइ बि हली वेंदा सिंध बंजर थी वेंदो देयर विल बी नो वाटर एट ऑल तव्हां इहो सोचो जेको हींअर ई 6 कैनालनि ते एॾो इशू आहे जेको राइटली प्राइम मिनिस्टर एग्रीड एंड जॉब डन त उन खां पोइ जॾहिं इहो पाणी जेको चनाब ऐं रावीअ जो आहे सतलज ब्यास त विया त पोइ हाणे तव्हां हेडमराला में पाणी बंदि त पोइ सिंध जो छा हाल हूंदो तंहिंजे करे असांजे लाइ इहो जेको कुर्बत रखंदासीं के जे इंडियन हिंदू जेके आहिनि सो असांजे लाइ फेवरेट आहिनि ऐं बहितरीन असांजे लाइ मदद कनि था असां उनजी मीटिंगूं असांजे फंक्शन उन सां गॾु हाणे तव्हां ॾिसो इन खां वधीक कहिड़ी इंडियन सोच आहे सो असांजे सिंधियुनि भाउनि खे इहो हींअर जागणु घुरिजे त असांजो फर्स्ट एनिमी एंड द लास्ट एनिमी इज़ इंडियन हिंदू सिंपल इज़ दिस
ठीक बेगिर साहब तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। जीआर साहब तव्हांजो फाइनल कॉमेंट वठंदसि। ऐं ज़ाहिर आहे सिंधुअ जी या पाणी जी ॻाल्हि जॾहिं अचे थी त हे जीआरपी जो मसइलो आहे ऐं उन ते हर माण्हू जज़्बात बि रखे थो ऐं उन ते सोचे बि थो ऐं हुकूमत अलर्ट आहे, रियासत अलर्ट आहे। बहरहाल फ़ैसिलो बि वरितो वियो आहे त बाक़ाइदा उन ते लीगली अॻियां वधियो वेंदो, रिस्पॉन्सिबली अॻियां वधियो वेंदो। हाणे उन जा जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे रिज़ल्ट्स बि ज़रूरु बहितर ऐं मस्बत साम्हूं ईंदा। जीआर साहब फाइनल कॉमेंट अव्हां खां वठंदसि। जी ॾिसो, हिन में मुंहिंजे लाइ फाइनल जेको कमेंट मुंहिंजो इहो हूंदो त पाकिस्तान ऑलरेडी हिकिड़ो अमन जो पैगाम ॾेई चुको आहे। आई थिंक देयर स्टिल टाइम फॉर द इंडियंस टू स्टेप बैक। हीउ जेको एक्सट्रीमिस्ट टोलो आहे उनखे स्टेप बैक, नॉट ओनली फॉर पाकिस्तान, फॉर द सेक ऑफ देयर ओन कंट्री, फॉर द सेक ऑफ द पीस इन साउथ एशिया। एतिरा सारा जेके ग़रीब दुनिया जा सभ खां वॾी ग़रीब जेका पॉपुलेशन आहे सा साउथ एशिया में ऐं घणी इंडिया में आहे, उन्हनि जी ख़ातिर ही वक़्तु जेको आहे सो जंगनि जो न आहे। ही पाण बि अहिड़ी ॻाल्हि खे वजाए चुका आहिनि। सो आई थिंक दिस नॉट अ टाइम फॉर वॉर्स, इज़ अ टाइम टू सेटल योर इश्यूज़ विथ नेगोशिएशंस, टू सेटल योर इश्यूज़ पीसफुली। ऐं अहिड़े तरीक़े सां ऐं ॿियो त टेररिज़म जे खे गॾी असां मुंहुं ॾेई सघूं था। अकेलो तनहा सिर्फ़ु हिकिड़ो इंडिया जेकॾहिं पाकिस्तान ते अटैक बि करे थो त उनजो को बि फ़ाइदो टेररिज़म जी लड़ाई में न थींदो, न दुनिया खे, न हिंदुस्तान खे, न पाकिस्तान खे। सो आई थिंक देयर इज स्टिल टाइम फॉर इंडिया टू स्टेप बैक, टेक अ लिटिल ब्रेथ एंड देन कम बैक टू द नेगोशिएशन टेबल, जेको पुरमन तरीक़े सां, सिविलाइज़ तरीक़े सां ऐं हिकिड़े मेच्योर स्टेट जी हैसियत सां पाकिस्तान सां गॾु वेही इन जी इन्वेस्टिगेशन कराए ऐं हिकिड़ो रोड मैप ठाहिनि। मां उनखे चवां थो त हिकिड़ो नयो चार्टर ऑफ को एग्ज़िस्टेंस साउथ एशिया जो जेको आहे असांखे सभिनी खे डेवलप करणु घुरिजे। जेके बि साउथ एशिया जूं कंट्रीज़ आहिनि ऐं हुन में पाकिस्तान ऐं इंडिया कैन टेक अ लीड त अॻिते 20 सालनि में 50 सालनि में कीअं असां साउथ एशिया खे हिकिड़ो जेको आहे सो अमन जो गहवारो बणायूं, हिकिड़ो ख़ितो जेको फ्री ऑफ कॉन्फ्लिक्ट हुजे, फ्री ऑफ टेररिज्म हुजे ऐं हिकिड़ो प्रॉस्पेरिटी ऐं पीस जे तरफ़ गामज़द। थैंक यू जीआर साहब, ब्रिगेडियर गुलाम मुज़फ़्फ़र कुरैशी साहब, प्रोफेसर मजीद चांडियो साहब, जमील साहब, नाज़रीन कुझु दिलि सां गॾु मौजूदु हुआ। गुफ़्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां आगाह कजो। वरी मंडे ते अव्हां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।